मां घोर पिरिय दे कदमन तां जाते जाते पुगा उते रहमत थी वयो फर्श खां अर्श ते सोहणो सजणो अड़ी कहीं के नसीब न इज्जत थी। नारे तकबीर, बुलंद आवाज सां नारो हणो। नारे तकबीर, शाने मुस्तफा। जी हुनन आशिक़े रसूलन के खबर पे तो देवबंदी भी मां घोर पिरिय दे कदमन तां जाते जाते पुगा उते रहमत थी वयो फर्श खां अर्श ते सोहणो सजणो अड़ी कहीं के नसीब न इज्जत थी। जंहिं मां उज गोद